विछा हाल में गवर्नमेंट प्राइमरी मुस्लिम अंजुमन स्कूल के उस्ताद ने ॿारनि तरफ़ां दाख़िला मुहिम के सिलसिले में जाकरता रैली कढी हुई। रैली हेड मास्टर असदुल्ला मेमण, ख़ालिद हुसैन गाहोटी, PTLF अगवान हाजी शफ़ी मोहम्मद मेमण ऐं ॿियनि जी अॻवानी में कढी वई, जंहिंमें स्कूली ॿारनि उस्तादनि माइटनि शेरनि वॾे अंग में शिरकत कई। रैली तालका एजुकेशन ऑफिसर मेल जे ऑफिस खां थींदी मखदूम ख़लीकुज़्ज़मान स्कूल मार्केट चौक ते पहुती, जिते उस्तादनि रैली खे ख़िताब कंदे चयो त हाला इल्मु अदब जे हवाले सां पूरी दुनिया में सुञातो वञे थो। हिन शहर जा सरकारी स्कूल बि पंहिंजी अलॻि सुञाणप रखनि था। हुन चयो त हिन वक़्तु पढ़ंदी सिंध ते वधंदी सिंध जे शेर ऐं नारे खे बुलंद करणो आहे त हाल जे उर्दू सिंधी मीडियम स्कूल जे सरकारी स्कूल में पहिरें दर्जे खां वठी 10हें दर्जे ताईं मुफ़्त दाख़िलाऊं जारी आहिनि। पंहिंजे ॿारनि जी बहितर मुस्तक़बिल लाइ सरकारी स्कूलनि में दाख़िला करायूं त जीअं पढ़ी लिखी बाशऊर थी मुल्क ऐं क़ौम जी ख़िदमत करे सघनि। सब्सक्राइब कयो अवामी न्यूज़ HD खे ऐं ताज़ा तरीन ख़बरुनि लाइ ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।